अल्हम्दुलिल्लाह ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته आशिकन जा चेहरा ही परे का पधरा उन्हनि जो अंदाज़ ही निरालो हूंदो आहे मोहब्बत वारन जा मुंह ॿुधाईंदा आहिनि उन्हनि जे मुंह में मणिया हूंदी आहे पीर तरीक़त मोहसिन आले सुन्नत हज़रत क़िबला अलहाज सैयद सिकंदर अली शाह जीलानी दामद बरकातुहू अल्लाह जे पाक कुरान मां जेका अज़ाब सूरत जी आयत नंबर 40 तव्हां जे साम्हूं तिलावत कई इन आयत में अल्लाह ताला मदीने वाले पीर जी ख़त्म नबूवत जो ऐलान फरमायो रब जो पाक कलाम इबादत कुरान के सीने से लाइन कुरान के चुम्मण में इबादत नजर कमजोर थी वने बड़ी उम्र वारो नजर चिट्टी ना है रुगे कुरान खोले कुरान के अखरन की ज़ियारत नहीं करे तो नजर अल्लाह जो रसूल व खातमन नबिय्यीन ऐ सभिनी नबियन के पुजाणी जेतरा भी दुनिया में नबी आया जेतरा भी पैगंबर रसूल सेबकार थी सके तो नबियन के पुजाणी वारो तुझो नबी मुझो नबी रब जो नबी मोहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला का रिवायत ते हिकड़े ॾींहुं असां मदीने में हिजरत थी उन्हें जी निशानी बहनो भरियो ज़मानो गुज़री वियो अमाशा सिद्दीक़ा साइण का रिवायत मक्के के शहर में हिकड़ो यहूदी हुयो यहूद के में ईंदा हुया वो यहूदी हुयो व्यापार जे संगे मक्के में आयला चवण लगो त हे मक्के वारो भला तव्हां ॿुधायो तव्हां में को ॿारड़ो जाओ जेतिरा बि मक्के में माण्हू वेठा हुया खबर न हुई त कंहिंजे घर में कोई ॿार जाओ वो चवण लॻो वञो पंहिंजे घरनि जी जांच वठो अॼो की रात मक्के में आख़िरो ज़मान नबी मोहम्मद जाओ सुभान अल्लाह मक्के वारा पुछण लॻा तोखे कीअं ख़बर पई ओ यहूदी तूं त मुसाफ़िर तूं त परदेसी मक्के जे शहर जो रहवासी बि नहीं तोखे कीअं ख़बर पई त मक्के में मोहम्मद जाओ चवण लॻो त ॿुधो वल्लाहि मा नअलमु अल्लाह जो कसम असांखे ख़बर नाहे त को मक्के में ॿार जाओ तोखे कीअं ख़बर पई वो मक्के जो वो मुताजिर वो व्यापारी चवण लॻो त ॿुधो मूं आसमानी किताब पढ़िया आहिनि तव्हां वञो पंहिंजे घरनि में जांच कयो मां यकीन सां थो चवां त अॼो की रात मोहम्मद मुस्तफ़ा जे विलादत वारी रात सुभान अल्लाह सुभान अल्लाह
वो नबी हिन रात में अचणो हाज़िहिल लैला नबी हाज़िहिल उम्मा हिन उम्मत जो नबी आखिरी नबी नबियन जो सरदार नबी नबियन जो इमाम नबी अजो की रात में उन्हें जी विलादत थी चुकी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह चमन लगा तोखे कीअं ख़बर पई चई जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचेव त वञी तव्हां घरनि में जांच कयो जेको ॿारु ॼाओ हुजे उन जे पुठी फणियुनि जे विच में पुठीअ जो जेको करघो आहे उन जे विच में गोश्त उभरियल हूंदो उन जे मथां घाटा घाटा वार हूंदा उन वारनि जे विच में लिखियल हूंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह इहा निशानी नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी या निशानी अथव वञी जांच कयो अहिड़ो बच्चो जेकॾहिं किथे कहिड़े घर में ॼावल हुजे त मूंखे बि ज़ियारत करायो आउं बि उन खे ॾिसण थो चाहियां इहो आख़िरी नबी आहे इहो नबियनि जो इमाम नबी आहे कुरैश हलिया हर कंहिं जांच कई ओड़े पाड़े में घरनि में पुछा कयो त कंहिंजे घर में को ॿारु ॼाओ आहे ॻोल्हींदे तलाश कंदे जनाबे अब्दुल मुत्तलिब जी पुठी मुबारक वराए ॾिठो त गोश्त उभरियल आहे उन जे मथां लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह या पूरे नबूवता या अलामत नबूवत या पैगंबर करीम जी आखिरी नबी जी या निशानियां वो जेॾीमहिल या निशानी ॾिठऊं उन यहूदी ताजर खे अचे ॿुधायूं तुंहिंजी ॻाल्हि सची निकिती दीन ते लही आयो उन जो मुर्कण निरालो आहे उन जो निहारण निरालो आहे ॿार ॼमंदा आहिनि रोंदा आहिनि ॿार ॼमंदा आहिनि त आवाज़ मुख़्तलिफ़ कढंदा आहिनि पर ही ॿार जेॾीमहिल आयो आहे बसि उन जे ज़बान ते हिकिड़ी तवार आहे रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे आहे त ॿार राति ॼाओ आहे पर सोनी चिचड़ी अरबी ॿोलीअ में ईअं थो ॻाल्हाए जीअं वॾा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि चिचा लफ़्ज़ थो चवे त रब हबली उम्मती ओ मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजी रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो जेकर बज़बान ॾिनी उहो गणजी चवे अॼु त तव्हां बि सोने जी नात करो त नात खाननि में तव्हांजो बि नालो लिखिजी वञे अची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो नबूवत नजर आई त यहूदी खे अचे ॿुधायूं त तोवारी ॻाल्हि सची निकिती आहे बच्चो आयो आहे उन जे पुठीअ ते इहा ई निशानी नज़र आई आहे जेका तो ॿुधाई आहे मुंहिंजा दोस्तो पोइ उन यहूदी चयो त मूंखे बि वठी हलो मां बि इन मुहम्मद जी ज़ियारत करण थो चाहियां उन यहूदी खे वठी आया जेॾीमहिल मदीने वारे वीर जो पाक चेहरो ॾिठई जी कसम रब जी ज़ात जो मां मूसा जे मञण वारो आहियां मां तौरात ते ईमान रखण वारो आहियां पर जेकी निशानियूं मूसा ऐं ईसा नबीअनि आख़िरी नबी मुहम्मद
मोहम्मद करीम जो बुधायूं से हड़ई निशानियों इन बच्चे में नजर अची रही सुभान अल्लाह पुठी ॾेखारियो जेॾी महिल पुठी मुबारक ते उन यहूदी जी नज़र पई ओॾी महिल फफ़क़अ अल-यहूदिय्यु मग़शिय्यन अलैहि बेहोश थी किरी पियो जेॾी महिल होश में आयो पुछा कयूंसि छो बेहोश थी जी असांखे उम्मीद हुई त आख़िरी नबी असां यहूदियुनि मां थींदो बनी इसराइलनि मां थींदो पर इहा नेमत बनु इस्माईल खे मिली वई मोहम्मद करीम हज़रत इस्माईल जे औलाद मां अची वियो इहो एज़ाज़ इहो शरफ़ मके सल्लल्लाहु अलैहि जेॾी महिल मके वारा गॾु थिया छा ॾिसने त मुस्तफ़ा करीम जो वजूद बहितल हुस्न सुभान अल्लाह तेल मखियल कंगो ॾिनल खुदनो थियल खुशबू लॻल ये दुनिया में को बार न आयो न अची सघंदो ये को जायो न जमी सघंदो जेकी निशानियूं मुंहिंजे लजपाल नबीअ में रब रखायूं मुस्तफ़ा जे अचण सां मके जो शहर रोशन थियो मके जूं गलियूं घिटियूं रोशन थियूं पर मुल्क शाम जूं मारियूं अमड़ आमना पंहिंजे अखियुनि सां पे ॾिठियूं सुभान अल्लाह फलक के निज़ारो ज़मीन की बहारो खुशी सब मना की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए हुजूर आ गए अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया सुभान अल्लाह अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूल बोलो हुजूर आ गए हुजूर आ गए हुआ चार सूरतों का बसेरा उजाला उजाला सवेरा हलीमा को पहुंची खबर आमना की मेरे घर में आओ हुजूर आ गए हलीमा को पहुंची खबर आमना की मेरे घर में आओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए सुभान अल्लाह जेॾी महिल मुंहिंजे आका जी विलादत हिकिड़े घर जे अंदर कई नबी आया पर मुंहिंजो दिलबर जो आयो हाणे क़यामत ताईं नबूवत जो सिलसिलो ई तंग थी वियो सुभान अल्लाह ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत सुभान अल्लाह हज़रत मैसरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे तो हिकड़े ॾींहुं दिलबर नबीअ जी कचहरी लगी पई हुई मुस्तफ़ा जी रिहान में आऊं भी आयुसि अर्ज़ कयुमि या रसूल अल्लाह मता कुंत नबिया हबीब मूंखे इहो त ॿुधायो त तव्हां कॾहिं खां वठी नबी आहियो सुभान अल्लाह तव्हांखे रब नबूवत
الأرض واستوى إلى السماء فسواهن سبع سماوات اے پوچھن والا او میسراج نے اللہ زمین کے خلقوں آسمان پیدا کیا سب آسمان خلقی سب زمینوں خلقی وخلق العرش اے رب بجو عرش پیدا کرو کتب علی ساق العرش محمد الرسول اللہ سبحان اللہ زمین آسمان کا حق میں رب عرش خلق عرش کے متھا اللہ تعالیٰ پیشانی تے لکھی چجو تے محمد الرسول اللہ سبحان اللہ خاتم الانبیاء محمد اللہ جو رسول ہے ہڑنی اسنہا آدم ولی جنے اللہ تعالیٰ جنت کے پیدا کرو وہاں جنت جے میں آدم کے رہائیں جے کے بی بی ہوا کے جے جنت میں رہائیں فکتب اسمی علی الاوراق میں سرا انہیں جنت جے بن دے پن تے اللہ پنجے نالے سنگڑوں محمد جو خیمن ای تمبن تے رب مجھو نالو لکھایو وآدم بین الروح والجسد آدم انیا جسم روح جے وچ میں ہویو انیا مٹی آدم جی گوہی پہ وئی آدم جو انیا جسم نٹھیو ہویو ماں ان وقت میں بھی نبی ہویو سے عرش جے کنگرن تے بہشت جے دروازن تے لکھن ہویو تے محمد اللہ جو رسول آئے سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ فلما آیاه اللہ تعالی نظر الى العرش فرآ اسمی جیری من رب آدم کے خلقیو آدم سبنی نبیان جو بابو آدم سبنی رسولن جو ابو آدم جو انیا جسم اٹھیو نائے رب جنت میں لکھی چجوان محمد مجھو نبی سبحان اللہ عرش جے متھا عرش جے پیشانی جے متھا رب لکھی چھجو ہویو تو محمد اللہ جو رسول اے سبنی نبیان جے پجانی وارو نبی وہ جنہی من آدم کے رب خلقیو نا تو آدم کے رب صدق کیو انہیں مجھے دھیان کرو آدم کے رب صدق کیو مثال ماں تمہیں کے صدق نلتان نانو وٹھی نا ادا احمد او اشرف او اکرم نالو وٹھی آدم نے آنے خلقیو رب صدق کیو سے خبر تھا کہ کیے صدق کیو شادی کے انہیں بچہ دے انہیں اولاد یہ محمد کے راجے میں ان کے باپو رب فرمائے آدم تجھے اولاد میں پیدا تھی دو این تو پچھاری میں پر ہوں دو سکنی جو اگوان اے آدم جے انہیں محمد کریم کے نخل جے ان محبوب کے نخل کیا تمام پانچی خدائی کے بظاہر لکیا وہ جنہی من آدم میں اللہ سے روح بھی دو انہیں کے صدق کہیں او محمد کریم جا بابا مچھے نہار آدم جو مچھے نٹو تو عرش نظر آئے عرش جے کنگرن تے لکھو تھے ہو لا الہ الا اللہ محمد الرسول اللہ سبحان اللہ آدم کے یادار دل تے لکھ جی بھئی جیڑی مل آدم کا لغزش تھی یہ نالو کتھوں سکھے عرض کی بولا چلے تو خلقیوں ہوئے تیری نظر عرش دے پئی ہوئی تجھے نالے سا کٹ محمد نالو نکل نکو سبحان اللہ سبحان اللہ رب فرمایا آدم جے پیرے دیاں ان محبوب جو وسیلو وٹیاں تو کہ ہترا سمے سال روئنو نہ پوے ہاں انہیں بھی تو کہ بات کئی چلیا سبحان اللہ نعرہ تکبیر نعرہ
जॾहिं ख़ता थी वञे ॾोह थी वञे गुनाह थी वञे मदीने वारे जो वसीलो वठी दुआ घुरंदो वञे ख़ुदा जो संग बेड़ा पार मेरे मुंडे ध्यान कयो मस्जिद नबवी शरीफ में मां वेठो मस्जिद नबवी में हिकिड़ो मुल्लो तकरीर पियो करे असांजा हितां वारा माण्हू वञनि था न उते उर्दू ॻाल्हाइण वारा बि विहारिया अथनि पोइ असांजा माण्हू चवंदा हीअ जेको हिते वेठो आहे इहो कूड़ हणंदो छा इहो को ग़लति ॻाल्हि कंदो छा रसूलुल्लाह जे हरम में वेठो आहे हिते जेका ॻाल्हि कंदो सा सही हूंदी घणा माण्हू खरी विया आहिनि घणा माण्हू अक़ीदा पटाए विया आहिनि मके में ही ॻाल्हि ॿुधी आया आहियूं मदीने में अरबी घोट जा सलाम अरबन पटको लाहे नोड़ बधुआ तो सा नोड़ बधदा नीजा अरबन सुन्नत छड़े ॾिनी असां सुन्नत छड़े ॾिना नीजा असां जो ईमान अरबन ते न आहे मके मदीने में वेठल मुल्लनि ते न आहे असां जो ईमान मदीने वारे घोट सुभान अल्लाह मां पाण पियो ॿुधा मुल्लो तकरीर पियो करे त जेको ईअं चवे त या अल्लाह मुहम्मद जे सदके माफ़ी ॾे इहो मुशरिक हुजूर जो वसीलो वठी जेको दुआ घुरे इहो मुशरिक इस्लाम का खारिज थी वियो इनखे माफ़ी न मिलंदी हे मुल्ले जो अक़ीदो आहे हुजूर जो वसीलो वठण शिरक थो सॾे पर असां जो बाबो आदम थो चवे त मूंखे माफ़ी मिली त मुहम्मद जे वसीले वो मिठा ओडी मल रब फरमायो से अखबर अल्लाह तआला इन्नहु सय्यद वलदिक ए आदम इहो मुहम्मद आहे जेको तुंहिंजे औलाद में सभिनी जो सरदार सय्यद वलदिक ए आदम तुंहिंजे औलाद में हड़नी जो सरदार ॻाल्हायो अब सरसिन जो सरदार आहे चांडियुनि जो सरदार आहे न हर क़ौम जो सरदार सरदार खे चवंदे जहिड़ो तूं जहिड़ो मां बाबा जहिड़ो तूं ही जहिड़ो मां आहियां जहिड़ियूं ॿ अखियूं तोखे जहिड़ा ॿ हथ तोखे जहिड़ियूं ॿ टंगूं तोखे जहिड़ियूं मूंखे सुभाणे जेल में थो विझरावे जो सरदार कोयनि जो सरदार नबीअनि जो सरदार सिद्दीक़नि जो सरदार वलीअनि जो सरदार रब फरमाए त आदम तुंहिंजे औलाद में हड़नी जो सरदार मोहम्मद करीम सुभान अल्लाह मिठा ओ हदीस जा लफ्ज हैं ये रिवायत है सुबुल हुदा व रशाद में इम्ताउल अस्मा में ओ मिठा ये रिवायत अचे थी पई तो जेमल फलम्मा खरहुम शैतान ताबा वस्तशफा बिस्मी इलैहि जने आदम अलैहिस्सलाम का लफ्ज थी वई त आदम मुहम्मद जो वसीलो वठी हाणे मुझे ॿुधायो मुल्लो जेको मदीने में वेही हरम में वेही तकरीर थो करे उन जी तकरीर खे मञंदो या मुस्तफा जी हदीस खे मञंदो जवाब ॾियो मदीने वारे मीर जी हदीस खे मञंदो या मुल्ले जी ॻाल्हि खे मञिजो ओ मिठा हितों जा घणा ठुल जा जेको बाजा उते मदीने में रहिया पिया खोड़ मूंखे बि मिलंदा आहिनि के खजूरियूं था खपाईंदा वञनि के मज़ूरियूं था कंदा वञनि उन्हनि सां रही उन्हनि जा अक़ीदा न बणाइजो ओ मिठा अक़ीदो पंहिंजो सुन्नियत वारो क़ाइम दाइम मज़बूत रखियो रोज़ी भली कयो कमायो भली पर अक़ीदो पंहिंजो न छॾिजो सुन्नियो बाख़बर थी वञो मदीने वारो मीर उन्हें असां बि सॻोरो आहे उहो रिवायत थो करे हुज़ूर जन जी कचहरी वेठी हुई सोना नबी वेठा हुजनि हिकिड़ो माण्हू आयो ॿिनी अखियुनि खां माज़ूर अखियुनि खां वॾो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब मूंखे अखियूं न आहिनि अखियुनि जी रोशनी न आहे सोना मुंहिंजे हथ में दुआ घुरो अल्लाह मूंखे अखियूं ॾे अबा पूरे ध्यान चवंदा नबी खे सॾण नबी खां मदद वठणु शिरक आहे हिन मुल्ले खे ख़बर आहे हिन साबी खे ख़बर कोन हुई त मां अल्लाह खां घुरो अल्लाह अखियूं ॾींदो नबी अखियूं ॾींदो तो 15वीं सदी वारे डालडा खाइण वाले अखियूं मिलनि सुभान अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह अखियुनि खां माज़ूर आहियां दुआ हाणे जे मदीने वारो दुआ घुरे हा त अखियूं थी वञनि सां आहे ई मां आहे की पर
असांखे फ़ाइदो कीअं मिलियो हुन जो त कमु थी वञे हुनखे त क्यों मिली वञनि पर उम्मत खे रस्तो ॾिनो अहिड़ो जेको क़यामत ताईं उम्मत जे लाइ आसानी जी वाट खोले सुभान अल्लाह साईं फरमायोसि त वञ वुज़ू खाने में सुठी तरह सुहिणी तरह ठाहे वुज़ू कर वुज़ू करे पोइ अचे बरकातूं नफ़िल पढ़ी पोइ दुआ जा हथ खण खणी चओ त अल्लाहुम्म इन्नी असअलुक व अतवज्जहु इलैक बिनबीयिक नबीय्यिर रहमा सुभान अल्लाह ए अल्लाह मां तोखां घुरां थो तुंहिंजे नबी जे वसीले सां थो घुरां तुंहिंजे हबीब जे वसीले सां थो घुरां या मोहम्मद तवज्जहतु बिक इला रब्बी लितक़दा ली हाजती या रसूल अल्लाह मां तोते मुतवज्जह थियो आहियां या रसूल अल्लाह खुदा जे वास्ते मूंखे अखियूं मिलनि सुभान अल्लाह इहा दुआ मदीने वारे साईं सेखारियो जंहिंमें वसीलो वठणु सेखारियो हुजूर जे वसीले सां दुआ सेखारियो मुल्लो जेको चए थो न हुजूर जो वसीलो वठणु शिरक आहे उन जो जवाब ॿुधी छॾियो मिठा हिन हदीस खे जेको देवबंद वहाबियुनि आले हदीस जो अॻुवान जेके सॾींदा आहिनि शेखुल इस्लाम इब्न तैमिया उन बि हदीस खे नकुल कयो आहे ऐं सही सनद सॾी आहे त इहा सही सनद सां हदीस मरवी आहे त उन सहाबी के हुजूर जन इहा तालीम ॾिनी त हीअं दुआ घुर मौला मूंखे अखियूं ॾे मां तोड़े मुतवजह थियो आहियां नबी सोने जे सुभान अल्लाह मदीने वारे वीर जे मुहाबी सोने नबी जे सदके मूंखे अखियूं ॾे असाबी हज़रत उस्मान बिन हुनैफ तो चवे हिन वञी वुज़ू करे दुआ घुरी मोटी आयो असांजा कचहरी में वेठा ई वियासीं त ॿई अखियूं रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू हज़रत उस्मान गनी जी खिलाफत जो ज़मानो हुजे टियों खलीफ़ो नबी सोहणे जो हज़रत उस्मान गनी वटि वञे पर हज़रत उस्मान ध्यान ई लॻे सिंधी ॻाल्हि ई न ॿुधे हिन जो कमु हो को सरकारी कमु हुयो कमु न थिए पोइ हज़रत उस्मान बिन हुनैफ खे चई त इहा हदीस ॿुधाई हिन नाबीना सादी आहे हीअ वञी वुज़ू करे नफ़िल पढ़ी हीअ दुआ घुरी हे जिन महिल दुआ घुरी हज़रत उस्मान वटि वियो त उस्मान उथी भाकुर पाए पंहिंजो सुभान अल्लाह पाए हेतिरा ॾींहं काॾे वेहे कमकार को हुजे त हुकुम कर रोज़ थो अचां उथी वेंदो निहारी वेंदो जे हुकुम कर जेको चवंदे थो कमु कंदो ओॾी महिल कमु थी वियो मोटी आयो हज़रत उस्मान बिन हुनैफ खे चई तो मुंहिंजी सिफारिश कई मुंहिंजो कमु थी वियो चई न उस्मान गनी खे मूं सिफारिश कोन कई आहे पर हीअ जेका दुआ पढ़ी अथई न इन दुआ जी बरकत आहे खुदा जो कसम सभई माण्हुनि खे इहा दुआ ॾसी आहे जंहिं बि पढ़ी आहे हुनजो कमु थी वियो आहे ख़ैर बुलाथन शाह जो हिकिड़ो माण्हू आयो चईसि मुंहिंजो सेलर हो कारखानो किरोड़नि जूं मिल्कियतूं कर्ज़ी थी वियो आहियां सॼी मिल्कियत लुड़ी वई बसि हाणे मां मुंहुं ॿाहिरि नथो ॾेखारे सघां कर्ज़ी वकोड़े विया इहा दुआ ॾिसोसि हज़रत उस्मान बिन हुनैफ वारी मुंहिंजो वुज़ू करे ताज़ो वुज़ू सुहिणो वुज़ू करे बरकातूं नफ़िल पढ़ी मदीने वारे जे वसीले सां हीअ दुआ मां त हलियो वियुसि महीने खां पोइ वरी उन शहर में वियुसि मूंखे थी मूं हड़ई कम थी विया कर्ज़ बि लही विया कारखानो बंदि करे भॼी वियोसि लिकी वियोसि वरी अचे कारखानो बि खोलियो कम मुंहिंजा हड़ई थी विया मुंहिंजो मदीने वारे जो वसीलो वठी जेको हथ खणंदो आहे रब उनजी दुआ रद न कंदो गुलगारा मुंहिंजो नबी अॼु बि असांजो वसीलो आहे क़ब्र में बि असांजो वसीलो क़यामत में बि असांजो वसीलो जिते अबो छॾे वेंदो जिते अमड़ छॾे वेंदी जिते मिट माइट छॾे वेंदा पर मदीने वारो साईं न छॾे सुभान अल्लाह रिवायत में चयो हिकिड़ी औरत आई मदीने जी गली में उनजो बच्चो गुम थी वियो पुट गुम थी वियो पंहिंजे बच्चे जी ॻोल्हा जे लाइ पेरो खणा मथो खणो हेॾे टोड़े होॾे टोड़े हुन खां पुछे बाबा मुंहिंजो बच्चो पंहिंजे बच्चे जी ॻोल्हा में औरत मदीने जे गलियुनि में पई घुमे उनखे ॾिसी मुंहिंजे कुर्बदार नबी
जी अखियुनि में रुड़क अची हुज़ूर रुअण लॻा साहब ने पूछो या रसूल अल्लाह हू त पंहिंजे बच्चे खे उम्मतियुनि खे ईअं ॻोल्हींदुसि मुंहिंजो उम्मती सुभान अल्लाह रब फरमाईंदो वाला सौफ युअतीक रब्बुक फतरदा हबीब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो ईअं ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे मिठा तो अहिड़े महबूब खे राज़ी कजे या नाराज़ कजे इन महबूब जे दर ते अचिजे या परे हटजे जवाब जो ठुल वारो इन महबूब जी गुलामी कयो फरमाबरदारी कयो ताबेदारी कयो खुदा जो कसम हिते बि भलाई थींदी अॻिते बि भलाई थींदी मदीने वारे साईं जे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह जिने क़यामत जो ॾियारो थींदो हर इंसान मुंहिंजे दिल पर नबी जे दर ते कोई सभिनी नबी खे पुॼाइण वारो रसूल आई वक़द गफ़र अल्लाहु लक मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र इश्फ़अ लना इला रब्बिक अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह रब तुंहिंजे अॼनि खे बि बख़्शे छॾियो आहे रब तुंहिंजे पोयनि खे बि बख़्शे छॾियो आहे हबीब अॼु अल्लाह जे दर ते सुभान अल्लाह क़ुरान फरमाइंदो यौम यफ़िरुल मरअ मिन अख़ीहि भाउ भाउ खां बेज़ार दोस्त दोस्त खां बेज़ार माउ बच्चन खां बेज़ार पीउ पुटनि खां धार को कंहिंजो यार दोस्त मददगार न हूंदो रड़ तां ॿुधण वारो न हूंदो हर कंहिंखे पंहिंजे सिर सां लॻल हूंदी पर मदीने वारो साईं उन ॾियारे जो उम्मत जे लाइ रब वटि सुभान ॿुधायो ठुल वारा मदीने वारे जी शफ़ाअत खपे सोने नबी जी सिफारिश खपे त पोइ मदीने वारे मीर खे ख़ातमुन नबीयीन मञणो पवंदो हुज़ूर जे दर जी गुलामी करणी पवंदी सुनो नबी जेको क़ुरान खणी आयो उन क़ुरान खे मञबो उन क़ुरान ते अमल कबो क़ुरान जे फरमान खे मञबो ख़ुदा ॼाणे थो इहा ई छोटकारे जी वाट आहे इहो ई जन्नत पोइ तव्हां छा था चओ मदीने वारे साईं फरमा बरदारी वारी वाट वठ बि कहिड़ा कहिड़ा इहा वाट वठंदो सभई था चओ पोइ अॼु त अहद कयो त अॼु खां वठी निमाज़ न छॾींदो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो इहे न त अॼु तकरीर ॿुधी सुबुह जो फजर त उथो ई न पढ़ंदो फजर जैसे सिंध में साह है नमाज न छॾिजे अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़ो मुशरिक काफिर नमाज न पढ़ंदा आहिनि मोमिन नमाज न छॾींदा आहिनि साईं फरमाईंदा बैन अल अब्द वल कुफ्र तरक सलाह मोमिन ऐं काफिर जे काफिर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु छा जो आहे हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो ब्याज न वठो रिश्वत न वठो चोरी न कयो कराओ हक न खाओ न्याणियूं न खपायो न्याणियूं खपाइण हराम आहे पैसनि ते न्याणियूं विकणण जो हराम आहे साईं फरमाईंदा क़यामत जे ॾियारे में ॿ माण्हू हूंदा जंहिं सां अल्लाह पाण जंग कंदो ॿिनि माण्हुनि सां अल्लाह जंग कंदो ऐं जंहिंसां अल्लाह जंग करे सो खटंदो या हाराईंदो जवाब ॾियो ठुल वारो जंहिंसां अल्लाह जंग करे खट साईं फरमाइनि था त जेको हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए एॾो गुनाह आहे जे काबतुल्लाह में अंदर वञी पंहिंजी चीजल माउ सां ज़िना मुसलमानो व्याज खां बचो रिश्वत खां बचो नाजाइज़ कमनि खां बचो कंहिंजी दिलि न दुखायो कंहिंजी दिलि न आज़ारियो कंहिंजी दिलि दुखाइण आख़िरी ॻाल्हि ॿुधो अज़ियतुल मोमिन
नक्सिल काबत सबईन मर्रा के दिल रंजाइण एडो गुनाह जे काबतुल्लाह के 70 भेरा ड्राहे बेतुल्लाह के ड्राहे हिकड़ो भेरो न ब भेरा न 70 भेरा काबे के ड्राहे ओडो के मुसलमान जी दिल रंजाइण मदीने वाले साईं सुनन इब्न माजा में हदीस आ हुजूर जन काबे जो तवाफ कयो 7 चक्कर काबे का तवाफ करे ऐं को काबे के ॾिसी फरमायो ए काबा तू पाक आही तुंहिंजूं हवाऊं पाक तुंहिंजी धरती पाक तुंहिंजूं फज़ाऊं पाक अल्लाह जो घर आही पर ए काबा मूंखे कसम उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद जी जान ए काबा तुंहिंजी इज्जत खां मोमिन काने जी इज्जत अल्लाह वटि अञा मथे आ मुसलमानों की जो रस्तो रोकण हराम आ साईं फरमाइनि था जेको रस्ते में वञी के फुर थो करे न ऐं हथियार खयूं बीठो आहे वो वेचारो कुछ ही नथो सघे उनजी महिनत कलाली सालनि जो पोरियो खसियूं थो वञे हू ॾिसे बीठो कुछ ही नथो सघे साईं फरमाइनि था जीअं मजबूर करे हथियार जे तौर ते फुर थो करे क़यामत जे हाले में अल्लाह उनखे ईअं जहन्नम जी बाहि में चलाईंदो ॾिसंदो बीठो रब उनखे बाहि में पर हथ न खाओ न्याणी बालग न विहारियो न्याणी जवान थे अशराफ पीर जो कमा न्याणी बालग थियण खां अॻु में उनजो रिश्तो तय करे छॾे बालग थी वई यकदम परणाए छॾे अॼु घणा माण्हू चवंदा न्याणियूं परणायूं मिल्कियत विरहाइजी वेंदी पनीअ में असांजो वंड विरासत थी वेंदी ओ मिठा पर जेकॾहिं तो न्याणी खे विहारे छॾियो हर महीने खून जो ॾोह तुंहिंजे दफ़्तर में थकजी पिया साईं फरमाइनि था पंहिंजे बच्चन खे 3 ॻाल्हियूं ज़रूरु सेखारियो हिकिड़ो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबीअ जी मोहब्बत सेखारियो इश्क़ रसूल सेखारियो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे औलाद खे कच्ची में नंढपण में मदीने वारे जी मोहब्बत सेखारियो ॿियो पंहिंजे बच्चन खे नबी जे अहल बैतन जी सैयदनि जी मोहब्बत आले रसूल जी मोहब्बत मदीने वाले साईं जी इतरत ज़ुर्रियत आले रसूल जी मोहब्बत पंहिंजे बच्चन खे सेखारींदा जेकॾहिं क़ुरान के चम में बंदि हुजे न उन चम खे बाहि न साड़ियो चओ उन चम खे यानी जंहिंजे अंदर में क़ुरान हुजे क़ुरान जो हाफ़िज़ थियो न उनखे दोज़ख जी बाहि न साड़ियो तुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ हुजे तुंहिंजो बच्चो दीन जो आलिम हुजे वो मिठा माशाअल्लाह हिते मुंहिंजो दोस्त हुयो मुंहिंजो पिरी प्यारो हुयो हज़रत साईं जंहिंजा साहिबज़ादा तशरीफ़ फरमाए मदरसो माशाअल्लाह तमामु सुहिणो हले थो पियो मौलाना मोहम्मद शरीफ फरकी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो मदरसो हले पियो इन में पंहिंजा बच्चा छॾियो अले सुन जा खोड़ मदरसा मौलाना मोहम्मद हाकिम जो मदरसो आहे ॿिया खोड़ तरीक़त सेखारियो वो बेटा नेक बणिजो पंहिंजे बच्चन खे बि नेक बणायो अल्लाह ॿिन्ही जहान में बेड़ा पार करे। मौलवी साहब जे तरफ़ां